अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण हेडलाइन सां गॾु मां आहियां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां आर्मी चीफ ऐं DIG ISI मुलाक़ात कई आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खे आर्मी चीफ DIG ISI तरफ़ां सिक्योरिटी सूरतहाल ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पाक फ़ौज जे पेशेवराना मामलनि ते इत्मिनान जो इज़हार कयो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल चयो आहे त सियासी माण्हू इंसाफ़ न पर मनपसंद फ़ैसिला चाहिनि था ऐं सियासी जमायतूं मनपसंद फ़ैसिलनि लाइ पिक एंड चूज़ चाहिनि थियूं। सुप्रीम कोर्ट में अदालती सुधारनि बाबति बिल ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस चयो त सियासत अदालती कार्रवाई खे गंदो करे छॾियो आहे। सियासी जमायतूं मनपसंद फ़ैसिलनि लाइ पिक एंड चूज़ चाहिनि थियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हलंदड़ साल परॾेही वज़ीर बिलाल भुट्टो ज़रदारी जे वज़ीर आज़म बणिजण जी अॻकथी करे छॾी। सिंध असेंबली जे इजलास में अपोज़िशन सां मुखातिब थींदे मुराद अली शाह चयो त तव्हां बि हिते आहियो ऐं असां बि हिते आहियूं। बिलाल भुट्टो ज़रदारी 2023 में वज़ीर आज़म बणिजंदो। ही टोकूं कंदा रहंदा ऐं सॼो मुल्क बिलाल भुट्टो खे वोट ॾींदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ कणक खंड ऐं यूरिया जे स्मगलिंग ख़िलाफ़ लाॻापियल इख़्तियारनि खे सख़्त कार्रवाई जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि स्मगलिंग जी रोकथाम बाबति इजलास थियो। वज़ीर आज़म स्मगलिंग जी रोकथाम लाइ पंहिंजे मातहत हिकु स्टडिंग कमेटी बि जोड़े छॾी। हिन घरू वज़ीर राणा सनाउल्लाह खे हिदायत कई त सूबाई इख़्तियारनि सां मुलाक़ातूं करे रिपोर्ट पेश कई वञे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ तजवीज़ ॾिनी आहे त क़ौमी असेंबली स्पीकर सुप्रीम कोर्ट खे ख़त लिखी जजनि जे इजलास जो रिकॉर्ड घुरे। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे ख़्वाजा आसिफ़ चयो त सुप्रीम कोर्ट असांजे इजलास जी कार्रवाई जो रिकॉर्ड घुरियो आहे। छा असांखे सुप्रीम कोर्ट जे इजलास जी कार्रवाई मिली सघे थी त कहिड़े जज केस ॿुधण खां इनकार कयो। हिन तजवीज़ ॾिनी त स्पीकर सुप्रीम कोर्ट खे ख़त लिखी जजनि जे इजलास जो रिकॉर्ड घुरे। असांखे ॻाल्हियुनि जो चवंदड़ अॻु में ई पंहिंजी पंचायत लॻाए मसइलो हल कनि। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त जज ब्लैकमेलिंग में अचण बिना आज़ादु फ़ैसिला कनि। अमल दरामद कराइण मुल्क जे अवाम जो कमु आहे। मुल्क में मुनज़म तरीक़े सां अदलिया खे गैर फ़ाल बणायो पियो वञे। फवाद चौधरी चयो त मरियम नवाज़ पंहिंजी तक़रीर में चीफ जस्टिस खे निशानो बणायो। 16 मां 8 जजिस नवाज़ लीग जे निशाने ते आहिनि। हिन चयो त नवाज़ लीग जो उन्हनि जजनि सां को ज़ाती इशू आहे। हिननि जो मक़सदु आहे त नेब जो केस डिसमिस थी वञे। फवाद चौधरी चयो त सुप्रीम कोर्ट नेब तरमीमनि खे कालदम करार ॾिनो त समूरा केस बहाल थी वेंदा ऐं रिजीम चेंज जो मक़सदु ख़तमु थी वेंदो।